कंडियारे में जमियत उलमा इस्लाम पारां डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे जी याद ऐं लाड़काणे में थींदड़ ख़त्मे नबूअत ऐं शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस जे हवाले सां जागरता रैली कढी वई। JUI कंडियारो पारां जामिया मस्जिद खां मौलाना मोहम्मद रमज़ान ख़ासखेली ऐं मौलाना अब्दुल मजीद सुमरे जी अॻवानी में जागरता रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी मोहब्बत तेरो रोड हामिद हुजैन स्टॉप वटि पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जूं दीन ऐं धरतीअ लाइ मञल ख़िदमतूं मौजूद आहिनि। हुनखे शहीद कंदड़ ऐं उन्हनि जा साथारी अॼु बि ख्वार ऐं दीन जा दुश्मन सॾिया वञनि था, संदसि कातिलनि खे फाही ॾिनी वञे। उन्हनि चयो त 26 नवंबर ते लाड़काणे में लखे माण्हुनि जो समुंड बेदीन कुवतुनि ऐं ज़ालिम हुक्मराननि खे इहो साबित करे ॾेखारींदो त असांजो मुल्क हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सचनि आशिक़नि ऐं इस्लाम जी सरबुलंदी लाइ जान जो नज़रानो पेश कंदड़नि जो मुल्क आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।